मेरापुर सचल कम्युनिटी डेवलपमेंट वेलफेयर एसोसिएशन पारां 3 ॾींहनि वारी किताबी मेलो लगायो वियो। जॾहिं त सुराण सिंध न्यूज़ रिपोर्टर इरफान सतो जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असीं हींअर मौजूद आहियूं मेरापुर शहर में, जिते मेरापुर सचल कम्युनिटी डेवलपमेंट वेलफेयर एसोसिएशन पारां 3 ॾींहनि वारे किताबी मेलो लगायो वियो आहे। अचो त वधीक हिते जेके मौजूद आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। माशाल्लाह, असांजे डिस्ट्रिक्ट नौशरो फिरोज तालुका मेरापुर में पहिरियों मेलो आहे किताबी मेलो, ऐं ॾाढो ज़बरदस्त राति खां वठी असां ॾिसूं था पिया हिते शहरी माण्हू हिनखे ॾाढो इंजॉय था कनि, ऐं इलाही किताब असां ॾिठा आहिनि सुबुह खां वठी जेको आहे खता आहिनि, ऐं कुझु अञा लॻे थो त अॼु पहिरियों ॾींहुं आहे, फस्ट डे आहे, उनजे करे 6, 7 ऐं 8 तारीख़ ताईं जेको आहे उहो मेलो हलंदो। ऐं सचल कम्युनिटी डेवलपमेंट जे तरफ़ां जेको आहे असांखे ॾाढी ख़ुशी थी त अहिड़ा जेके आहिनि मेला थींदा रहनि त तालुके मेरापुर में, त असांजे लाइ वॾी ख़ुशी आहे जेको आहे। हमारे मेरापुर शहर जे अंदरि जेको सचल कम्युनिटी जे तरफ़ां ही जेको किताबी मेलो रखियो वियो आहे, इहो हिकिड़ो बहितरीनु अमल आहे, छाकाणि त ॾींहुं ब ॾींहुं किताबनि खां माण्हू पासे थींदा पिया वञनि, ऐं नफ़्सा नफ़्सी दौर ऐं इंटरनेट ऐं मोबाइल में माण्हू फाथल आहिनि। इन करे ही किताब जेके आहिनि असांखे सुठे माहौल ऐं सुठी शइ ॾे वठी वेंदा, ऐं हिन में असीं सुबुह खां वठी ॾिठो आहे त खोड़ असांजा माण्हू हिते अचनि पिया, ऐं असांखे उमेदु आहे त उहे माण्हू ही किताब वठंदा बि सही ऐं इन्हनि ते अमल बि कंदा, ऐं असांजे मुआशरे खे बहितर अंदाज़ सां खणी हलंदा। किताबी मेला अहिड़ा लॻणु खपनि। हिन महांगाई जे दौर में जेको असां मेरापुर जो आवाम आहे, हिन जे लाइ वॾी ख़ुशनसीबी आहे जो अहिड़ा मेला लॻंदा आहिनि। असां त इहो चवंदासीं त हीअ मेला सदाईं अहिड़ा लॻंदा रहंदा। न पहिरियां त हीअ कॾहिं न लॻा आहिनि, पहिरियों दफ़ो लॻा आहिनि, इन जे करे चऊं था त हीअ ख़ुशनसीबी आहे हितां जे आवाम जी जो हीअ मेला लॻा आहिनि, ऐं इनशाला हितां जो आवाम इन किताबनि मां फ़ाइदो वठंदो। हा दादा, पहिरीं ॻाल्हि त मां सभिनी दोस्तनि खे जेतिरा बि असांजे हिन मेरापुर शहर में आयल आहिनि ऐं पंहिंजे पब्लिशर जे तरफ़ां जिन अची हिननि ते स्टॉल लॻायल आहे, असां उन्हनि जो थोराइता आहियूं सचल कम्युनिटी जे तरफ़ां। मां सचल कम्युनिटी जे सरकरदा हिकिड़ो मेंबर बि आहियां, ऐं अॼोके जेको माहौल आहे उन हिसाब सां अहिड़ा प्रोग्राम अरेंज करणु असां लाइ तमामु हिकिड़ो ज़रूरी आहिनि। बहरहाल असांजी इहा हिकिड़ी बदनसीबी आहे जंहिंखे चइजे, जो असां अॼुकल्ह हिन माहौल खे हिननि किताबनि खे छॾे करे असां जिहालत ते पियूं। ॾींहं ॾींहुं असांजी जेको आहे सो घणी हिकिड़ी सोच ऐं लाड़ो आहे नौजवान नसुल जो, ऐं असांजे नौजवान नसुल खे मां पंहिंजे इहा ई अपील कंदुमि त ख़ुदा जेको आहे सो थोरो पंहिंजी तारीख़ खे वरजाए ॾिसो, ऐं उहा असांखे तारीख़ असांखे हिननि किताबनि मां ई मिलंदी। मेरापुर में पहिरें चकर किताबुनि जो मेलो लॻो आहे, ऐं इनशाला हिननि खे पहिरें ई हिन जी ज़रूरत हुई त इनशाला हे कमु थियो आहे, हे बहितरीनु थियो आहे। माशाल्लाह, सचल कम्युनिटी डेवलपमेंट एसोसिएशन मेरापुर जे तरफ़ां मेरापुर में पहिरियों टाइम ते मेलो लॻो आहे। इन में मुख़्तलिफ़ शहरनि जा पब्लिक शहर आया आहिनि। उन में जेको आहे असां मेरापुर जी तरफ़ां ऐं सचल कम्युनिटी तरफ़ां सभिनी दोस्तनि जा थोराइता आहियूं जो हिन असांजे हिन प्रोग्राम किताबी मेले में हुननि शिरकत कई आहे, ऐं आईंदा बि असांजो लाइअमल इहो ई आहे त इनशाला असां हर साल वक़्तनि बे वक़्तनि टाइम ते असां अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कराईंदा रहंदासीं। ऐं किताब हिकिड़ी अमानत आहे। अॼु मां पढ़ंदुमि, सुभाणे मुंहिंजो पुटु पढ़ंदो, सुभाणे मुंहिंजी धीउ पढ़ंदी। जेतिरो इल्मु वसी थींदो एतिरो माण्हुनि ताईं ॼाण हासिलु थींदी। वरी बि मां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहे जिन असांजे हिन प्रोग्राम में शिरकत कई। अहिड़ा जेको आहे किताबी मेला असां वटि पहिरियां ई लॻणु घुरिजनि हा, पर इहो शाबस आहे सचल कम्युनिटी जे सरपरस्तनि खे ऐं ख़ासि तौर ते ग़ुलाम अकबर ख़्वाजा खे, जंहिं जेको आहे सो हेॾी कोशिशि करे, ऐं को गिलाल साहिबु आहे जेको आहे डॉक्टर गिलाल साहिबु, उन्हनि जी कोशिशुनि सां ई असां वटि जेको आहे किताबी मेलो लॻो आहे, ऐं मेरापुर जे तारीख़ में पहिरियों दफ़ो लॻो आहे। ऐं अहिड़ियूं जेको आहे सो एक्टिविटीज़ असां वटि थियणु घुरिजनि। किताब ई इंसान जो सचो दोस्त आहे। तव्हांजी दोस्तियूं ॿियूं जेको आहिनि उहे ख़तमु थी सघनि, पर किताबनि जी दोस्ती तव्हांजी कॾहिं बि ख़तमु कोन थींदी। ऐं हीअ बुक सेल करण जे लाइ असांखे दोस्तनि दावत ॾिनी त असांजे मेरापुर में पहिरीं दफ़ा किताबो मेलो लॻे पियो त वञी शिरकत कयो। असां हिते आया आहियूं, पर हिते रुझान बि आहे, माण्हुनि जो अचणु वञणु सुठो लॻो पियो, ऐं माण्हुनि खे सुठो इहो प्रोग्राम बहितरीनु लॻो, छो त उन्हनि ॾिठो कोन्हे पहिरीं, चवनि था 40-45 सालनि खां पोइ प्रोग्राम लॻे पियो। साईं अल्हम्दुलिल्लाह, इहे असांजो साहिती परगिणो जेको तइलीम जे मैदान में काफ़ी अरसे खां अल्हम्दुलिल्लाह पुराणो आहे, ऐं हिते जूं काफ़ी शख़्सियतूं तइलीम याफ़्ता आहिनि। ऐं हिन शइ जी असांखे त घणो टाइम अॻु मेरापुर में ज़रूरत हुई, पर अल्हम्दुलिल्लाह वरी जस लाणनि असांजा दोस्त सचल कम्युनिटी वारा जिन पंहिंजी कोशिशि वठी हीउ हेतिरो सारो प्रोग्राम कयो आहे जेको असां